मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। वयो माणे शहादत आहे उतम वयो माणे शहादत आहे उतम तंहिंजो बेहतर बख्त सईद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो हिक ॾींहुं कठे थिया बाग़ी किथे हीअ पाण में कई तजवीज़ उन्हनि हीअ पाण में कई तजवीज़ उन्हनि हैदर ऐं मुआविया इब्न अमर खे शहीद करण लाइ सोचियो अथनि। हा शहीद करण लाइ सोचियो अथनि। करे पाण में निकिता पुख्तो अज़म करे पाण में निकिता पुख्तो अज़म पोइ पाण खां हर को बईद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। मुझे सुहिणे अलीअ खे शहीद करण लाइ इब्न मुलजिम कूफे आयो। इब्न मुलजिम कूफे आयो। जीअं सुहिणे अलीअ मस्जिद अंदर जीअं सुहिणे अलीअ मस्जिद अंदर जीअं सुहिणे अलीअ मस्जिद अंदर पंहिंजो पेर मुबारक आ पायो। पेर मुबारक आ पायो। कयो वार उनैया आ हज़रत ते कयो वार उनैया कयो वार उनैया आ हज़रत ते ज़ख्मी पो मिठो अशदीद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। लगी गहरी मिठे खे चोट हुई 3 ॾींहं हुयो इलाज अंदर 3 ॾींहं हुयो इलाज अंदर। ईज़ा न सहंदे ताबन जो चौथे ॾींहं ते रब ॾे वियो दिलबर। चौथे ॾींहं ते रब ॾे वियो दिलबर। उन वक़्त बिल बिड़न तां कलमो उन वक़्त बिल बिड़न तां कलमो जारी पियो हले तौहीद संदो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। आहे गुस्ल ॾियारियो हुसैन हसन दामाद ऐं अब्दुल्लाह मिठे दामाद ऐं अब्दुल्लाह मिठे। ऐं नमाज़ पढ़ाई जनाज़े जी पुट वॾड़े हसन सुहारे मिठे पुट वॾड़े हसन सुहारे मिठे। रमज़ान जे 21 ते प्यारो रमज़ान जे 21 ते प्यारो वञी खुल्द में आहे रसीद थियो। मुझो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो। इस्लाम जे 49 वर इस्लाम जे 49 वर इस्लाम जी 49 वर तैं दिल सां आहे ख़िदमत कई दिल सां आहे ख़िदमत कई। ऐं 4 वर 9 माह मिठे पंहिंजी बेहतर आहे ख़िलाफ़त कई बेहतर आहे ख़िलाफ़त कई। तंहिंजे नाम जो नौकर ठुलवी गुञो तंहिंजे नाम जो
तंहिंजे नाम जो नौकर ठुलवी गुञो हाफ़िज़ अब्द वहीद थियो मुंहिंजो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो वयो माणे शहादत आहे उतम वयो माणे शहादत आहे उतम तंहिंजो बेहतर बख़्त सईद थियो मुंहिंजो सुहिणो अली मुर्शिद मिठड़ो रमज़ान में आहे शहीद थियो।